जी लखी गुलाम शाह में जो पुलिस के मुक़ाबले दौरान जो ॿुधायो पियो वञे त SHO गोलो दड़ो ऐं SHO गुलाम थाणे जो इंचार्ज SHO TC अलह ॾिनो उर्फ़ अॾियो बडाणी मारिजी वियो हो, जंहिं वाक़े नओं रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। SSP शिकारपुर जो चवणु आहे त पुलिस जे 3 पार्टियुनि में फायरिंग थी आहे, जेका इतफ़ाक़ी तौरु न सुञाण जे करे थी आहे, जंहिं सबबु पुलिस जी फायरिंग में जेको आहे हिकिड़ो ॼणो जेको मारिजी वियो आहे। उहो SHO गोलो दड़ो अॾियो बडाणी जेको सखर खां पंहिंजे थाणे ते वञी रहियो हो ऐं जंहिं बदि पुलिस SSP शिकारपुर नोटिस वठी पंहिंजी जांच ASP सिटी मोहम्मद आसिफ़ खे ॾिनी आहे, जंहिंखां पोइ मोहम्मद आसिफ़ ASP सिटी उहा जांच शुरू करे छॾी आहे। शुरूआती तौर ते PC जेको आहे पंहिंजो जान खान थाणे जो इंचार्ज IC जावेद बिलालीअ खे हिरासत में वठी गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं जंहिंखां पोइ गिरफ़्तारीअ बैदि हुनखे लाकब कयो वियो आहे। जॾहिं त SHO जेको आहे लखी थाणे जो जहांगीर थाणे चांडियो खे बि जेको आहे उनखे पंहिंजो क्वार्टर घाट कयो वियो आहे ऐं उन जावेद बिलालीअ सां जेके 3-4 एहलकार हुआ, प्राइवेट आहिनि या कहिड़ा आहिनि सरकारी आहिनि, उहे बि जेके आहिनि त उते क्वार्टर घाट कया विया आहिनि ऐं जंहिंखां पोइ पुलिस पंहिंजी जांच शुरू करे छॾी आहे त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे। होॾां जेको जावेद आलम IG सिंध नोटिस वरितो आहे। DIG लाड़काणो जेको आहे फैसल बशीर जेको इंचार्ज आहे उन बि धार जांच शुरू करे छॾी आहे। हिन वक़्त ताईं पुलिस जी जेकी सरगोशियूं शुरू आहिनि। उहो ॿिए तरफ़ जेको आहे मक़तूल जेको शहीद थी वियो आहे अली हसन उर्फ़ अॾियो बडाणी जतोई, उनजो मक़तूल जो लाश पुलिस लाइन शिकारपुर आंदो वियो, जिते सरकारी एज़ाज़ में हुननि जी पंहिंजो सलामी पेश कई वई ऐं उते जनाज़े नमाज़ पेश थी वई। रेंजर्स जो जेको ऑफिसर आहे ज़ियाउर रहमान उन शिरकत कई आहे। DC शिकारपुर शकील अबड़ो, SSP शिकारपुर मोहम्मद कलीम, ASP सिटी मोहम्मद आसिफ़ ऐं ॿियनि जेकी पुलिस ऑफिसरनि ऐं नंढनि वॾनि दोस्तनि रिश्तेदारनि सभिनी उन जनाज़े नमाज़ में शिरकत कई आहे। जंहिंखां पोइ मक़तूल जो लाश जेको आहे लखी इस्पताल मां पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश जेको आहे ड्रिगपुर वारे इलाइक़े में पंहिंजो मक़ामी क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो आहे। होॾां हुननि जे मक़तूल अली हसन उर्फ़ अॾियो बडाणीअ जे वारसनि ऐं पुटनि जो चवणु आहे त जेको आहे जहान खान चौकीअ जो इंचार्ज जावेद बिलाली हिनखे जहान खान खां पीछो कंदो अची जेको सखर लाड़काणे रोड ते फाटक 2 वटि हुनखे पोयां फायरिंग करे क़तलु कयो आहे ऐं हू असांजे दुश्मननि सां मिलियलु आहे ऐं वधीक जांच हलंदड़ आहे। जी।